दादू मां रिपोर्ट करे रहियो आहे सखीज़दा चारण रत जा रिश्ता वेरी बणिजी विया आहिनि। दादू शहर जे अखियुनि खां नाबेन रिटायर्ड उस्ताद शमशाद अली शेदाई मेमण पंहिंजे भाउ सुलेमान उर्फ बक्कू ऐं भाइटनि जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ दादू प्रेस क्लब में एहतजाज कयो। शाह शमशाद शेदाई प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त 1917 में रिटायर थियसि त भाइटे कामरान उर्फ कामू मेमण चेक वसीले 5 महीननि जी पेंशन ₹1,25,000 रुपया कढाए ठगी कई। वरी भाउ मोहम्मद सुलेमान पुट जी शादीअ लाइ इमरान मेमण मार्फत 2 लख वरिता। वरी भाॼाई काज जे ख़र्च लाइ 1 लख वरितो। समूरा उधारा पैसा 5 महीननि बाद वापसि करण जो चयो, जंहिं ते मूं उन्हनि खे चयो त तुंहिंजो पुटु इमरान मेमण ज़मानत खणे त पैसा ॾींदसि। 2023 में अखियुनि जो नूर ख़तम थी वियो, पर 5 साल गुज़री वञण बावजूद कर्ज़ न ॾिनो आहे। हाणे भाउ मोहम्मद सुलेमान जी घरवारी ऐं संदसि पुटु इमरान कामरान फरहान मेमण जान जा वेरी बणिजी विया आहिनि। सिर्फ़ इमरान मेमण 85,000 कर्ज़ ॾिनो आहे। हाणे उधारा वरितल 3,25,000 वापसि नथा कनि। ओधर घुरनि था भाइटनि कामरान फरहान इमरान भाॼाई भाउ सुलेमान मेमण घर में घिड़ी सख़्तु तशदुद कयो आहे ऐं जान जा वेरी बणिजी विया आहिनि। वाल जी मिल्कियत मां 3 भाइर हिसेदार रहियूं, जंहिं मां हर हिकु भाउ खे 5 लख खां मथे हिसो अचे थो, पर हाणे भाइरुनि मां बि हिसो नथा ॾियनि। हुन IG सिंध DIG हैदराबाद SSP दादू खां मुतालबो कयो त फौरी तौर जवाबदारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे रक़म वापसि कराए तहफ़ुज़ फराहम कयो वञे। इंसाफ़ कयो वञे। मूंखे कुझु बि थियो त दुनिया ज़िम्मेवार मथे ॼणल माण्हू हूंदा।